पाकिस्तानी क्रिकेट जे मशहूर रांदीगर शोएब मलिक पंहिंजे तलाक वारनि ख़बरुनि ते पहिरियों भेरो खुलियल नमूने ॻाल्हायो आहे। गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां इहे अफ़वाह हुआ त ॿई धार थी विया आहिनि। तॾहिं सानिया ॿारनि सां भारत में आहे, जॾहिं त शोएब मलिक पंहिंजे दुबई वारे घर में अकेलो रहंदो आहे। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में का हक़ीक़त न आहे, रुगो सानिया मिर्ज़ा पंहिंजे ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि भारत में आहे। शोएब मलिक जो चवणु आहे त असां शादीअ जे वक़्तु पाकिस्तान ऐं भारतीय मीडिया ते जेके ख़बरूं हलियूं हुयूं त असांजो वलीमो, शादी कॾहिं थींदी वग़ैरह, हाणे उहे सभु ॻाल्हियूं इन लाइ ख़बरुनि में रहियूं छो त मुंहिंजी ज़ाल हिकु वॾी सुपरस्टार आहे। उहा मक़बूलियत उन जे करे ई मिली आहे। हुन शादीअ बाबति हिकु यादगार वाक़ियो ॿुधाईंदे चयो त असां श्रीलंका में मैच खेॾी रहिया हुआसीं। मैच खां पोइ होटल आयासीं त मां पंहिंजे कमरे तरफ़ वयुसि ऐं मुंहिंजे पुठियां पुठियां उमर अकमल बि डोड़ंदो अची रहियो हो। जीअं ई मां कमरे में दाख़िल थियुसि त ॿाहिरां वरी कंहिं दर खोलियो त मां सानिया खे चयो त तूं दर न खोलजांइ। हुन चयो त छो, छा थियो? मां चयो त बाद में ॿुधाईंदुसि। उन खां पोइ हुन मुंहिंजी ॻाल्हि न मञी ऐं दर खोलियाईं त उमर अकमल बीठो हो। हू सानिया सां मिलण आयो हो त देर ताईं वेठो रहियो। सानिया मूंखे इशारा करे चई रही हुई त हुन खे चयो त वञे। मां बि इनकार कयो त दर तो खोलियो हो, हाणे पाण ॼाण। उन खां पोइ उमर अकमल सानिया मिर्ज़ा जी रिकेट खणी वरिती ऐं वापसि न कई, जंहिं ते सानिया काविड़जी पई। पर उमर अकमल हिकु सुठो रांदीगर आहे जंहिं अहम मैचिस पाकिस्तानी टीम खे खटारायूं आहिनि।